अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मिन्हुम मन आदल्लाह लइन आताना मिन फज़लिह लनस्सद्दक़न्न व लनकूनन्न मिनस सालिहीन। फलम्मा आताहुम मिन फज़लिही बख़िलू बिही वतवल्लौ वहुम मुरिदून। फ़अक़बहुम निफ़ाक़न फ़ी क़ुलूबिहिम इला यौमि यल्क़ौनहु बिमा अख़्लफ़ुल्लाह मा वअदू व बिमा कानू यकज़िबून। सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रजबुल मुरज्जब जो महीनो शुरू थी वियो आहे ऐं हीउ महीनो टिनि ॻाल्हियुनि जे करे मशहूरु आहे। हिकु त हिन महीने जी 27 जी राति अल्लाह ताला इमामुल अंबिया सरदार दो जहान हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सतनि आसमाननि खां मथे सिदरतुल मुंतहा खां मथे अर्श अज़ीम ते घुराए करे पंहिंजो दीदार पंहिंजी ज़ियारत ऐं मेराज करायो। पहिरें नंबर ते ही महीनो मेराज मुस्तफ़ा जे नाले सां मशहूरु आहे। आस्ते चई मज़ाक में न चओ सुभाणे। अहिड़ी ॻाल्हि अचे सुभाणे लाइ न त पोइ सुभाणे लाइ चई इहो जेको तूं सुभाणे लाइ थो चई नी इहो मज़ाक थो करे। ॿिए नंबर ते ही महीनो वफ़ात अमीर मुआविया सां भी मशहूर है।
इन महीने जी 22 तारीख़ ते कातबे वही साईं जन जे प्यारे साले अम्मा उम्मे हबीबा जे बा क़यामत ताईं अचण वारनि मुसलमाननि जे रूहानी मामे जंहिं साढा 62 लख मुरबा मैल यानी अधु दुनिया ते 19 साल इस्लामी हुकूमत कायम कई। हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जी वफ़ात भी इन महीने जी 22 तारीख़ ते थी। 3 नंबर ते ही महीनो ज़कात सां भी मशहूर आहे। तव्हां ॾिठो हूंदो रजब जो चंड ॾिसण में ईंदो त असांजे मदारिस जा सफ़ीर हज़रात निकिरंदा आहिनि। शहर महले ॻोठ जी का मस्जिद ख़ाली न हूंदी जिते को सफ़ीर न हुजे। असुल ज़कात जे लाइ शर्त आहे हौलानुल हौल यानी निसाब जे मथां साल जो पूरो थियो। हिकिड़ो मुसलमान जेकॾहिं रबीउल अव्वल जे महीने में 40 बकरियुनि जो मालिक थिए थो त उन ते ज़कात रजब जे महीने में फ़र्ज़ न थींदी बल्कि वरी रबीउल अव्वल जो महीनो मोटी अचे ऐं उहे 40 बकरियूं मौजूदु हुजनि विच साल में भली घटि वधि थी वञे उनजी परवाह न आहे। तव्हांखे 40 बकरियुनि ते हिकु बकरी ज़कात में फ़र्ज़ अथसि। अहिड़े नमूने सां जेकॾहिं को मुहर्रम जे महीने में लख रुपए जो मालिक थियो आहे त उन ते ज़कात रजब में फ़र्ज़ न थींदी बल्कि वरी मुहर्रम जो महीनो मोटी अचे ऐं उहो लख रुपया मौजूदु हुजेसि विच साल में भली हेॾो होॾे थी वञे उनजी परवाह न आहे। साल जे मुंड में साल जे आख़िर में निसाब अथसि त पोइ हाणे लख ते 2500 ज़कात फ़र्ज़ अथसि। असुल शर्त इहो आहे पर चूंकि ज़कात रजब जे महीने में फ़र्ज़ थी आहे इन जे करे उलमा फ़रमाइनि था मुस्तहबात रजब जे महीने में ज़कात ॾिजे। कराची हैदराबाद जा सिठियाई वापारी उहे वरी ज़कात ॾींदा आहिनि रमज़ान में। अड़े बाबा रजब में छो नथा ॾियो चवंदासीं रजब में 1000 ॾियूं त 1000 जो सवाबु रमज़ान में 1000 था ॾियूं त 70000 जो सवाबु थो मिले। छो त वापारी हमेशह नफ़े खे ॾिसंदा आहिनि चवंदा एॾो नफ़ो असांजो छो था विञायो असां ज़कात रमज़ान में ॾींदासीं। बहरहाल रजब में ॾियो या रमज़ान में ज़कात फ़र्ज़ आहे जीअं निमाज़ फ़र्ज़ आहे ईअं ज़कात बि फ़र्ज़ आहे। क़ुरान मजीद में जिथे निमाज़ जो ज़िक्र उते ज़कात जो ज़िक्र अक़ीमुस्सलात व आतुज़ ज़का नमाज़ क़ाइमु कयो ऐं ज़कात ॾियो। अञा बेनमाज़ी ते दुनिया में अज़ाब न आयो आहे जन ज़कात न ॾिनी उन्हनि ते अज़ाब आया। साईं जे ज़माने में हिकिड़ो मुसलमान हुयो सालबो हुनजो नालो साईं जन वटि आयो चईं दुआ घुरो अल्लाह साईं माल ॾे पैसो ॾे दुनिया दौलत ॾे त के ख़ैरातूं कयूं सदका कढूं ज़कातूं ॾियूं मस्जिदूं मदरसा ठारायूं के दीन जा कम कयूं। सुञो माण्हू रुगो परावनि हथनि ॾे पियो थो निहारे। साईं जन हकीम हुया सम्झनि पिया त हिन जे लाइ दुनिया नुक़सान आहे। पाण फरमायूं अला तो हिब्बु अन तकून मिथली छा तूं हिन ॻाल्हि खे पसंद नथो करीं त तूं मां मोहम्मद मुस्तफ़ा वांगुरु हुजी मां बि ग़रीब तूं बि ग़रीब। चई न साईं दुआ घुरो पैसो हूंदो त दीन जो कमु थींदो पैसे खां सवाइ का शइ न आहे। हमरा ज़िद करे बीह रहे साईं जन ॾाढो नटायो चई साईं जेसि ताईं दुआ न घुरंदो मां न उथंदुसि। साईं जन दुआ घुरी या अल्लाह सालबे जे माल खे वधा
साईं जन जे हथन खणण जी देर हुई। साहबा फरमाइनि था सालवे जो माल ईअं पियो वधे कन मदूद जीअं कीड़ा वधंदा। बकरियूं रिढूं ढगियूं ॾाचूं या ज़मीन में किवलियूं माकूड़ा निकिरंदा ईअं पियो माल वधेसि। को ॾींहुं का राति ख़ाली न हुई जो यार जे वारे में ॼर न हुजे। ॿ टे टे फर पई हुजनि। नबी साईं जी दुआ हुई मिटीअ में हथ विझे त मिटी बि सोन। पोइ 5 वक़्त जमात सां नमाज़ पढ़ंदो हो। पोइ 2 वक़्त हलिया वियसि। फजर जी नमाज़ इशा जी नमाज़। माल जे अंदरि ॿार घर में गाह ॾियण में अञा जो माल वधियुसि त पोइ 5 ई वक़्त जमात हली वियसि। सॼो ॾींहुं माल में। तव्हां सभु माल वंदू माण्हू आओ। माल जो कमु खुटे ई न। गाह करे आ वरी कुतर वरी मल ॾे वरी पाणी प्यार वरी छेणा खण ज़ाले मर्दे सुख। जुमे जे ॾींहुं ईंदो पोइ जो माल वधियुसि त वरी मदीने मां निकितो। छो त माल वारो माण्हू कॾहिं थर कॾहिं बर कॾहिं काछो कॾहिं कोहिस्तान जिथे पियो वसकारो थिए उते पियो पहुचे। जुमो बि हलियो हुयुसि। रजब जो महीनो आयो साईं जन 2 कासे त मोकिलिया। फरमायूं साल ॿिए ॾे वञिजो। दुआ बि घुराई आई त रब पैसो ॾिनो त ज़कातूं ख़ैरातूं ॾींदासीं। अलाह साईं खोड़ ॾिनो अथसि। उहे साईं जन जा कासिद आया। अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। अदा ॾियो अहवाल। चऊं बाबा असां मदीने खां पिया अचूं साईं जन मोकिलियो आहे ज़कात जे लाइ। वाइदो बि कयो हुई त रब माल ॾिनो त सदका कढंदासीं। सो अलाह साईं अल्हम्दुलिल्लाह खोड़ ॾिनो अथई। 40 बकरियुनि ते 1 बकरी ॾे। 40 रिढुनि ते 1 रिढ। 30 ढगियुनि ते 2 सालनि जो गाबो। 5 उठ थियनि त साल जो तोॾो। लख ते 2.5 हज़ार ते 25 रुपया 100 ते 2.5 रुपया 40 पती ज़कात है। हमरा जो हिसाब कयो त थधो साव खणी चई वञ भेणा ही ज़कात त कान्हे ही त चटी आहे। चई बाबा हाली हलो हिसाब करे पोइ मां पाण पहुचाईंदुसि। जंहिंखे न ॾियणो हूंदो आहे न उहो ईअं चवंदो हाली मौली साहब हल हारनि सां हिसाब कयां सेठ सां हिसाब कयां। या न ॾियण जी निशानी। हुन बि जो हाली हलो हिसाब करे उते पहुचाईंदुसि। उहे साईं जन जा कासिद भरिसां वरी ॿियो मुस्लमान हो। उन जा बि उठ चढ़नि पिया। चऊंसि बाबा तो वटि 7 उठ न ज़कात ॾे अलाह जे नाले ते 1 साल जो गोरो। हुन चयो बाबा साल जे गोरे में छा थींदो। ही 7 ई उठ कायो। सब चयो सुभान अल्लाह। अलाह जो नालो वरितो अथव साईं जन जो पैगाम खणी आयो। मुंहिंजी त काशे कान्हे ही सभु रब जी ॾिनल आहे। हुननि चयो न साल जो। चई बाबा कयो छा था। कायो त 7 ई उठ 7 ई नथा कायो त को जवान उठ त काए वञो जेको मुंहिंजे साईं खे कमु था अचे। जंहिंखे कुहिजे त को गोश्त थो हुजे। हथ ग़रीब जी दिलि त केॾी आहे। ऐं हिन वक़्त बि दीन ते ख़र्च करण वारा तव्हां ईअं असां ॾाढा ग़रीब ज़मीनदार आहिनि। वाइज़ जलसा कराइण वारा मस्जिद मदरसनि में ॾियण वारा दावत तबलीग ते ख़र्च करण वारा। हज़ार में को वॾेरो हूंदो सरदार। उन्हनि जा पैसा मौसीक़ी राग ते ख़र्च थींदा नाच गाने ते शराब नोशीअ ते डांदनि जी गोए गॾहनि जी गोए मेला मलाखड़ा वॾनि माण्हुनि जी ख़ुशामद में दावत। ऑफिसरनि जूं दावतूं कंदा जीअं हुननि खां नाजाइज़ कम वठजनि।
चंगे कम ते पैसो ख़र्च थे वाइज़ में जलसे में मस्जिद थे मदरसे थे उलमा ते तुलबा ते समझो तो यो हलाल जो पैसो हलाल में भी दुआ कयो अल्लाह असांखे हलाल जो रोज़ी नसीब फरमाए वरी चंगे कम ते ख़र्च करण जी रब तौफ़ीक़ अता फरमाए। बहरहाल उहे संजन जा कासिद मोटी आया अल्लाह ताला नबी सां खे ॿुधाए छॾियो महबूब हू साल पोइ फिरी वियो जीअं जो पोता हुए कासिद पाण फरमाऊं वई हक़ साल पोइ बर्बाद थी साल पोइ बर्बाद थी पोइ ख़बर पियसि त साईं जन तोखे पिटियो आहे बददुआ कई अथई पोइ अची ख़ौफ़ थियुसि त माल मरे न पोइ बि ख़ौफ़ थियुसि इहो ईमान जो ख़ौफ़ कोन थियुसि त माना ईमान हलियो वञे न माल जो ख़ौफ़ थियुसि ॾिॾ थियुसि त मतां माल में बीमारी न पए पोइ ॾुबरियूं ॿकरियूं कमज़ोर कुरारियूं रिढियूं ढगियूं ऐं ॾाचियूं फंडियूं जेके न लॻनि न यामनि चूंडे चूंडे उहे काए आयो मदीने में आयो पोइ साईं जन फरमायो न बाबा हाणे तुंहिंजे माल जी असांखे ज़रूरत कान्हे बसि जंहिं यार जे पार खे न सुञातो उन यार खे कहिड़ो सुञातो असांजा माण्हू तो वटि आया त उन्हनि खे मोटाए छॾियो बसि वरी भी बेईमान माफ़ी न पियो वठे चवे हा ग़लती थी वई न वरी भी वो माल वापस खणी वञी नथा वठो त असांजो माल ख़राब न थी ईअं हलियो अल्लाह साईं फरमायो अमिनहुम मन आहदल्लाह लइन आताना मिन फज़ले फरमाए माण्हू मौके माण्हू वारा हन जेके अल्लाह सां मुआहिदो था कनि या अल्लाह जी कॾहिं तूं असांखे माल ॾिनो मिल्कियत ॾिनई दुनिया दौलत ॾिनई पैसो पाई ॾिनई लनसद्दक़न्न वलनकूनन्न मिनस्सालिहीन असां सदका कढंदासीं ख़ैरातूं कंदासीं ज़कातूं ॾींदासीं मस्जिदूं मदरसा ठाराईंदासीं वाइज़ ऐं जलसा कराईंदासीं दीन जो कमु कंदासीं वलनकूनन्न मिनस्सालिहीन असां सालिह बणिजी वेंदासीं ईअं पियो चए फलम्मा आताहुम मिन फज़लिही बखिलू बिह रब फरमायो वरी जन महिल मां माल ॾिनो मांस पैसो ॾिनो मांस जायदाद ॾिनी मांस सदको त कोन कढियईं ख़ैरात त कान कई का मस्जिद को मदरसो त कोन ठाराई पर ज़कात जेका 40 पती फर्ज़ हुई क़ुरान तो वमा बखिलू बे उन में भी बखीलाए पई ज़कात भी न ॾिनई वतवल्लऊ वहुम मोरिज़ून रब फरमायो वायदे तो फिरी वियो पोइ फ़आक़बहुम निफ़ाक़न फ़ी क़ुलूबिहिम इला यौमि यल्क़ौनहु बिमा अख़लफ़ुल्लाह मा वादू ज़कात जो न ॾिनई त पोइ दीन जो कमु बंदि थी वियो छा तव्हां ज़कात न ॾींदो त मदरसा बंदि थी वेंदा ये वाइज़ ई जलसा न थींदा इहो त मदीने जी मुनाफ़िकनि जो नज़रियो हो क़ुरान तो फमा रईसुल मुनाफ़िकीन ओ पियो चवे ला तुनफ़िकू अला मन इंद रसूलिल्लाह हत्ता यंफ़ज़ू ओ रईसुल मुनाफ़िकीन पियो चवे त ये मोहम्मद मुस्तफ़ा वटि जेके क़ुरान मजीद पढ़नि था तालिबुल इल्म इन्हनि जो ख़र्च पको बंदि कयो
इन्हनि जी मानी टिकी बंद कयो, चंदो चाड़ी बंद कयो, हत्ता यनफज़ू पाण ई हलिया वेंदा, जान ही छुटी पवंदी। अल्लाह से फरमायो वलिल्लाहि खज़ाइनुस समावाति वल अर्ज़ वलाकिन्नल मुनाफिकीन ला यफ़क़हून। अगर ज़ालिमो तव्हां पंहिंजा हथ बंद कंदा, मां रब पंहिंजे कुदरत जे खज़ाननि सां इन्हनि खे हलाई। आसमाननि जे खज़ाननि जो मालिक मां, ज़मीन जे खज़ाननि जो मालिक मां, इन्हनि जे सदके तव्हांखे थो मिले। हकीकत में मदरसनि सां मदद अथव अल्लाह जी। मौलवीअ जी जाइ आहे हिते जो मदरसो हलाए सघे। असांजे घर में 5 भाती आहिनि, परेशान आहियूं। करमल गिहु कोन्हे, करमल अटो ख़तम, करमल भाॼी कान्हे, करमल माचीस कोन्हनि। असांजे मदरसनि में 100 200 तालिब पढ़नि पिया, पर अल्हम्दुलिल्लाह कंहिं शइ जी कमी कान्हे। मुंहिंजा 2 मदरसा आहिनि, अञा घरों फोन ईंदी आहे त अटो कोन्हे, भाॼी ख़तम थी वई आहे, पर मदरसनि में अल्हम्दुलिल्लाह हर शइ टाइम जो अचे पई। अल्लाह जी मदद आहे कि न? इहो थोरो अल्लाह जो आहे, तव्हां ई असांजे मथों जो कमु वठे पियो। असांजा पैसा दीन ते ख़र्च थियनि पिया। हुकूमत त चवे थी असां तव्हांखे पैसा ॾियूं, पघारूं, ख़र्च असांजा। इमरान ख़ान जी वध में वधि कोशिश इहा आहे त मौलवियुनि खे इन नमूने सां पंहिंजो, हाणे इस्लामाबाद में मस्जिद मदरसनि खे ताला हयां था। कराची में वॾो मदरसो हकीम अख्तर साहब जो, उहो बंदि कयो अथनि। हणी विया आहिनि हुन ते बोर्ड ते ई औकाफ़ जो, माना पंहिंजे हवाले पिया। मां तव्हां खां पुछां थो, हितां जेका मौलवी साहब खे जेकर 80,000 पघार जे इमरान 50 लख जो सरकारी बंगलो मिले, 25 लख जी किरोला गाड़ी, मेडिकल मुफ़्त, बिजली गैस मुफ़्त, तालीम मुफ़्त, त इहो त मौलवी जुमे जे ॾींहुं दुआऊं घुरंदो, या अल्लाह इमरान खे सदाई दाइम आहे या न? हिननि जी कोशिश इहा आहे त मौलवी मदरसा असांजे कंट्रोल में हुजे। पर असांजे आलिमनि फ़ैसिलो कयो आहे, भली बुख भरम जी शल न वञे शान। इंशाअल्लाह असां पिनी करे मदरसा हलाईंदासीं, पर हुकूमत खां रुपयो बि असां न वठंदासीं। तव्हां जेके 10 रुपया असांखे मदरसे में ख़ैरात में ॾींदा हो, तव्हांजा 10 रुपया असां अखियुनि ते रखंदा आहियूं, सीने सां लॻाईंदा आहियूं त इहे बरकत वारा पैसा आहिनि। असांजे मदरसे जा तालिब तव्हांजे दरवाज़े ते थाल खणी अचे मानी वठंदा आहिनि। इन मानी ते असां फ़ख़ुरु कंदा आहियूं, इज़त सम्झंदा आहियूं त हीअ बरकत वारी मानी आहे। असांजा हज़रत साईं हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भगचुंडी वारा हिकिड़ो बुज़ुर्ग वाक़ियो पियो ॿुधाए त हज़रत साईं हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भगचुंडी वारा जुमे जे ॾींहुं तकरीर पिया कनि पंहिंजे भगचुंडी ॻोठ में, शहर में। फरमायूं, जेकर मां दुआ घुरां त तव्हां सभु मानी मुंहिंजे मदरसे में पहुचाए सघो था, पाण ई पहुचाईंदव। पर मां इहा दुआ कोन थो घुरां त तव्हां एॾे मदरसे में अचो, ही मुंहिंजे मदरसे जा नंढड़ा तालिब तव्हांजे घरनि में अचनि था मानी वठण जे लाइ, मथे ते थाल खणी तव्हांजे अंगण ते घुमनि था। अल्लाह जे नबी फरमायो, इन्नल मलाइकत तज़व्वजनता रिज़ल तालिबिल इल्म। इहो तालिबुल इल्म जंहिं महिल ज़मीन ते हलंदो आहे त फ़रिश्ता हिन जे पेरनि जे हेठां पर विछाईंदा आहिनि। मां ही तालिब तव्हांजे ॻोठ में इन जे करे छॾियां थो त तव्हांजे गिटियुनि में घुमनि,
तव्हांजे घरनि में अंगण ते अचनि था मानी वठण जे लाइ त जीअं तव्हांजे घरनि में ॻोठनि में अलाह जा मलाइक अची वञनि। हिते मसूं ख़ान कलवर में ईंदा आहिनि तालिब तव्हांजे दरवाज़े ते कोन ईंदा इन मानी बंदि करे छॾींदा ॾींदा कयो मानी बाबा ये नंढड़ा हिफ़्ज़ जा तालिब अचनि। मां पाण 4 साल मथे ते थाल खणी करे मानी वरिती। हिकिड़ो मौली साहब हुयो हज़रत साईं अहमदुल्लाह अलैह जी रहमतुल्लाह अलैह वटि आयो चईंसि मां मदरसे में पोखची रखियो आहे हाणे मानी मदरसे में थींदी आहे तालिब फ़ख्र न कंदा। हज़रत साईं अलैह जी रहमतुल्लाह अलैह फरमायो अदा मौलवी ही तो छा कयो असांजे सिंध जा माण्हू अॻे ई कमज़ोर सुस्त ये मदरसे ॾे पाण ईंदा कोन ये तालिब उन्हनि जे दरवाज़े ते घरनि मां मानी वठण पिया वञनि इन मानी जे करे रब उन्हनि ते रहम पियो करे। हाणे तो मानी बंदि कई आहे मथां अलाह जो अज़ाब न अचे मानी ॾींदा कयो। ये तालिब ईंदा आंगण ते नंढड़ा एॾा डाला के प्यारा था अहलुल कुरान हम अहलुल्लाह नबी से फरमाइए कुरान वारा ही खुदा जा वली अथव। इन्हनि जी ज़िंदगी ते तव्हां नज़र कंदव अञा राति जो मुअज़्ज़िन उथंदो ई कोन्हे त ये तालिब उथी करे कुरान पढ़ंदा अथव। फजर जी नमाज ताईं पिया था कुरान पढ़नि वरी फजर जी नमाज जमात सां पढ़ंदा वरी कुरान इन्हनि जे साम्हूं 11:30 बजे ताईं 12 बजे ताईं पिया था कुरान पढ़नि वरी 2 कलाक 2.5 वक़्फ़ो मिलंदो वरी ज़ोर जी नमाज जमात सां पढ़ंदा वरी कुरान इन्हनि जे साम्हूं असर जे नमाज ताईं पिया था कुरान पढ़नि वरी असर जी नमाज जमात सां पढ़ंदा 1 कलाक वक़्फ़ो मिलंदो वरी मगरिब जी नमाज जमात सां पढ़ंदा वरी कुरान इन्हनि जे साम्हूं इशा जी नमाज ताईं पिया था कुरान पढ़नि वरी इशा जी नमाज जमात सां पढ़ंदा वरी कुरान इन्हनि जे साम्हूं। असां त राति जो 11-12 बजे ताईं घर में टीवी ऐं ड्रामा ॾिसंदा आहियूं पर मदरसनि में वेंदो त राति जो 11 बजे ताईं पिया था तालिब अल्लाह जो क़ुरान पढ़नि। इन्नल हसनात युज़हिबुन सय्यिआत रब फरमायो इन्हनि जूं नेकियूं एतिरियूं अथव जो इन्हनि खां का ग़लती थी बि वञे थी त मां रब माफ़ थो करे छॾियां। एक दफे हज़रत साईं कारी अमीरुद्दीन रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उन जवान जी कब्र ते किरोगा रहमत नाज़िल फरमाए। रात जो 2-2:30 बजे जलसे तो वापस मोटियासीं त नंढड़ा तालिब रात जो 2:30 बजे मुसल्ले ते बीठा तहज्जुद पिया पढ़नि नंढड़ा मासूम ओ इन्हनि जे सदके पियो तो दुनिया जो जहान हले। तने करे ज़कात जी भले में भली जाए मदरसा था ॿिया सभु पैसा वठंदा आहिनि हुकूमत खां बरेली वठंदा आहिनि गैर मुक़लिद हुकूमत खां फंड वठंदा आहिनि मौदूदी जमायत इस्लामी वारा किरोड़नि जा उन्हनि खे फंड मिलनि शिया त बने खां ई ॿाहिरि आहिनि उन्हनि खे छॾे ॾियो। पर वाहिद जमायत उलमा देवबंद जी जल फ़ैसिलो कयो आहे त असां पिनी करे मदरसा हलाईंदासीं हुकूमत खां रुपयो बि न वठंदासीं। हालांकि हुकूमत चवे थी त असां तव्हांखे ॾियूं पैसा असां नथा। मां तव्हां खां पुछां थो हुकूमत जो पैसो स्कूलनि में आहे स्कूलनि में पढ़ाई आहे 1.5 लख 2 लख रुपया पघार पियो खणे यो लेक्चरार प्रोफेसर भला उन जी पूरत आहे। असांजो उस्ताद साहब वो ॻाल्हि पियो करे त मूं वटि हिकिड़ो प्रोफेसर आयो हैदराबाद
मां चयोमांस भोग में त तव्हांजी पगार 2 लाख रुपया आहे पर 20 ॾींहंनि में बिलनि में पूरी थी वञे। बिजली जो बिल, गैस जो बिल, मेडिकल जो बिल, स्कूल जे फीसुनि जो बिल, खीर जो बिल, दही जो बिल, किराना जो बिल। चईंसि 20 ॾींहं छा 10 ॾींहंनि में पूरी थी वञे। उस्ताद चयसि त असांजो तजुर्बो आहे त तव्हांजी पगार पूरी थी वेंदी आहे त मस्जिद जे पेशमा या मदरसे जे मौलवीअ खां उधारा वठंदा। चईंसि तव्हां त वली आहियो, हाणे मां पेशमा खां 50,000 उधारा वठी पर असांजे मौलवीअ जी पगार 5,000 10,000 आहे। अल्हम्दुलिल्लाह तव्हां इन जा कर्ज़ी हूंदो पर इहो तव्हांजो कर्ज़ी न हूंदो। 2 महीननि जी पगार तव्हां न ॾिनी हूंदी, तव्हां ॻोठ वारा कर्ज़ी हूंदव मौलवीअ जा, मौलवी तव्हांजो कर्ज़ी न। बरकत आहे कि न? इंशाअल्लाह जेसिताईं तव्हांजा पैसा तव्हांजो चंदो असांजे मदरसनि में हूंदो त हे मदरसा हलंदा। ऐं वाइदो कयो त इंशाअल्लाह मदरसा हलाईंदासीं। असांजे उस्ताद साहब इदरीस साहब वॼाई विया हाणे उज़्बेकिस्तान, ये रूस जूं रियासतूं जेके आज़ाद थियूं आहिनि, चीचिनिया, ताजिकिस्तान, समरकंद, बुखारा, ये शहर इल्मी मरकज़ आहे। आलमनि जो वफ़द वियो हाणे 30-40 आलम। फरमायूं त असां हुते हिकिड़ो मदरसो ॾिठोसीं 114 कमरनि ते मुश्तमिल। घणा कमरा? 114 कमरा, छो त क़ुरान में सूरतूं 114 ऐं हर कमरे ते नालो लिखियो पियो हो गुरफ़े बकरा, गुरफ़े आल इमरान, गुरफ़े निसा, गुरफ़े माइदा, गुरफ़े अनआम, गुरफ़े आराफ, गुरफ़े अनफाल, गुरफ़े तौबा। माना हर कमरे जो नालो सूरत जे नाले। हज़ारे तालिब उते पढ़ंदा हुआ, दौरो हदीस थींदो हो। पर जॾहिं महिल अंग्रेज़ रूस इन्हनि इलाइक़नि ते क़ाबिज़ थियो त आलिम त शहीद थी विया, तालिबनि खे त मारे छॾियऊं, क़ुरान हदीस जा नुस्ख़ा त साड़े ऐं जलाए छॾियऊं। पर जेसि ताईं रूस क़ाबिज़ हुयो तेसि ताईं उहे मदरसे जा 114 कमरा दारुल हदीस उहे सभु शराब जा गोदाम कया। शराब जूं बोतलूं रखी जॾहिं उन मदरसे में जिथे काल अल्लाह ऐं काल रसूल जी दस। फरमायूं असां हिकिड़ी मस्जिद में वियासीं ते समरकंद में, वॾी जामे मस्जिद हुई जीअं लाहौर जी बादशाही मस्जिद, अॻी मस्जिद। हज़ारे निमाज़ीन 5 वक़्त निमाज़ पढ़ंदा हुआ, जुमा थींदा हुआ, ईदूं थींदियूं हुयूं, इत्काफ़ में हज़ारे मुस्लमान वेहंदा हुआ, साल में लखे क़ुरान जा ख़त्मा निकिरंदा हुआ। पर जंहिं महिल अंग्रेज़ उते आयो, निमाज़ी त मारे छॾियऊं, क़ुरान जा नुस्ख़ा त साड़े छॾियऊं। पर जेतिरो वक़्तु उन्हनि जी हुकूमत हुई, जेका बि बेहयाई, बुछड़ाई, नाच गानो, मौसीकी, राग, शराब नोशी, ज़िना, उहा उन मस्जिद में। हर शइ जो मरकज़ बेहयाई जो उन मस्जिद खे। तव्हां त चओ था साईं मुला हरू भरू छिता थिया आहिनि, लखे रुपया, लखे माण्हू था गॾु कनि, हिननि जो दिमाग़ ख़राब थियो आहे, पैसो थियो आहे हिननि खे घणो जो मौलाना फज़ल रहमान करमल किथे थो जलसो करे, करमल किथे। तव्हांखे ख़बर कहिड़ी, उहा त ख़बर असांखे आहे त हिन हुकूमत जी सोच छा आहे। हिते बि अहिड़ा हालात ईंदव, ये शहर त मुहद्दिसिन जा शहर आहे। उस्ताद साहब ॻाल्हि पियो करे त हिकिड़ो मुफ़्ती हुयो, हुनजी ॾाढी कूड़ियल हुई, उतां जो मुफ़्ती ईअं आहे, सूट पैंट पातल हुजेसि, आलमनि खे जो ॾिठई त रोए पियो। चईंसि मुंहिंजो वालिद साहब शेखुल हदीस हुयो, पाकिस्तान में अहिड़ो आलिम न आहे जेको मुंहिंजो पीउ आलिम हुयो। पोइ आलिमनि जो क़त्ल आम कयूं, पोइ मुंहिंजे वालिद साहब ॾाढी कूड़ाए छॾी शेखुल हदीस। पोइ ट्रैक्टर हलाईंदो, 18 कलाक ट्रैक्टर हलाईंदो। असां पंहिंजे घर जे महिमान खाने में शराब जूं बोतलूं रखी छॾियूंसीं,
क्रेट शराब जा रखी छॾियासीं। जे फौजी या सिपाही तलाशी जे लाइ अचनि त हुननि खे ख़बर पई त हीअ असांजा माण्हू वञी शराब पियो अथनि। राति जो 12 बजे खां बाद घर में उते ताखानो हुयो, उते पंहिंजे बच्चनि नियाणियुनि खे क़ुरान हदीस पढ़ाईंदो, मथां आवाज़ ॿाहिरि वञे, जेकॾहिं क़ुरान जो आवाज़ घर खां ॿाहिरि वेंदो या कंहिंखे ख़बर पवंदी त हिन घर में क़ुरान या हदीस जो को नुस्ख़ो पियल आहे त उहो त साड़ींदा, पर घर जे भातियुनि खे बि साड़ींदा त तव्हां घर में क़ुरान जो नुस्ख़ो छो रखियो। ये हालात उते आया जिथे इमाम बुखारी पियो रहे। इमाम बुखारी जी मज़ार उते आहे। इमाम मुस्लिम हिदाया जो मुसन्निफ जंहिं 4 जुल्द फ़िक़े हिदाया लिखी, उन जो मुसन्निफ भी उते पियो रहे। उते अहिड़ा हालात आया त पाकिस्तान में न ईंदा। शुक्र कयो जो ये आलम वेचारा दाऊं ऐं चीखूं कनि था, लखे माण्हू गॾु कनि था, जो कुछ मुड़िया वेठा। अॼु वाइस ॿुधी सघो था, तव्हां ते का पाबंदी कान्हे, पुलिस बि अलहमदुलिल्लाह तव्हां जे दिफ़ा जे लाइ वेठी आहे। क़दुरु कयो उलमा जो। सुभाणे अहिड़ा हालात ईंदव जो वाइस ॿुधण जे लाइ ईंदव त रस्ते में अगवा थी वेंदव, मौलवी समेत जेल में वञी पवंदव त क़ुरान ॿुधण छो था वञो। किथे किथे त थिए पियो, लठियूं पयूं लॻनि, आलमनि खे भितर पिया लॻनि, इको साउंड वारा सभु जेल में वञी पिया त तव्हां वाइज़ जे लाइ छो खणी आयो हुई। थियो आहे की न कोन थियो आहे। अॼु ॾाढ़ी ऐं पटको पटको पाए सघो था, ॾाढ़ी रखी सघो था, का पाबंदी कान अथव। आहे पाबंदी? इहो उलमा जो थोरो अथव। क़दुरु कयो उलमा जो। हाणे ॾाढ़ी रखो, पटका पायो, सुभाणे ॾाढ़ी रखंदव त कूड़ींदव, या त मारींदव या पाण कूड़ींदव। समरकंद बुखारा जो शेखुल हदीस ॾाढ़ी कूड़ाए थो, बाक़ी तूं ऐं मां केरु थींदा, मजबूर थी करे ॾाढ़ी कूड़ाइणी पवंदा। अॼु पंहिंजे बच्चनि खे आज़ादी सां क़ुरान पढ़ाए सघो था, का पाबंदी कान अथव। आहे पाबंदी? ऐं पढ़ायो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान। वक़्तु अथव, सुभाणे अहिड़ा हालात ईंदव जो बच्चनि खे मदरसे में छॾींदव त वापसि न मोटंदो, क़ुरान समेत साड़े सघंदो। ये वाक़ियात असांजे साम्हूं आहिनि, तारीख़ भरी पई आहे। मोहम्मदी कब्रिस्तान त एॾा ई हो नी। उते चऊं त असांखे कब्रिस्तान में वियासीं, 400 कब्रूं, ऐं बोर्ड लिखियो पियो त ही जेके बि हिते सुतल आहिनि सभिनी जो नालो मोहम्मद आहे, ऐं सभु चोटीअ जा मुहद्दिस आहिनि। ऐं लिखियल हुयो बोर्ड ते त हिते दफ़न उहो थींदो जंहिंजो नालो मोहम्मद हूंदो ऐं हुजे बि मुहद्दिस। नालो मोहम्मद हूंदुसि, मुहद्दिस न हूंदो, उहो बि हिते दफ़न न थींदो। मुहद्दिस त आहे पर नालो मोहम्मद न अथसि, उहो बि हिन कब्रिस्तान में दफ़न न थींदो। हिन कब्रिस्तान में क़यामत ताईं दफ़न उहो थींदो जंहिंजो नालो बि मोहम्मद हुजे बि वक़्त जो मुहद्दिस ऐं फ़क़ीह। मां तव्हां खां पुछां थो, इहो कब्रिस्तान बि उते आहे नी? 400 मुहद्दिस हिकिड़े कब्रिस्तान में जिथे दफ़न थियल आहिनि, उते अहिड़ा हालात आया, बाक़ी हिते न ईंदा। अॼु असांजी अम्मा, असांजी अदी, असांजी भेण बुरको पाए सघे थी, पाबंदी अथसि? आज़ाद आहे। ओ मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी अदी, मुंहिंजी भेण, अॼु बुरको पा, वक़्तु थई, पर्दो कर। उलमा जो क़दुरु कयो। सुभाणे अहिड़ा हालात ईंदव जो अम्मा बुरको पाईंदी त बुरको लाहींदसि। मां तव्हां खां पुछां थो, तुर्की में अहिड़ा हालात आया या कोन आया? हिते बि ईंदा। काइनात में सभ खां वधीक बहितर इंसान,
इंसानन में सब को वधीक बेहतर मुसलमान, मुसलमानन में सब को वधीक बेहतर आलिम, आलिमन में सब को वधीक बेहतर वली। आलिम उनके चइबो आहे जंहिंखे ज़ाहिरी इल्मु हुजे, वली उनके चइबो आहे जंहिंखे रूहानी ऐं बातिनी इल्मु। वलियन खां बेहतर तबा ताबई जा ताबई खे ॾिठो, तबा ताबईन खां बेहतर ताबई जा सहाबी खे ॾिठो, ताबईन खां बेहतर सहाबी, सहाबी उनखे चइबो आहे जंहिं नबीअ खे ईमान जे अख सां ॾिठो। सहाबा खां बेहतर नबी, नबीअनि में वरी 4 पैगंबर उलुल अज़्म रसूल, उन्हनि खां वरी सभ खां वधीक बेहतर असांजो मिठो नाले वारो आमिना जो लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानो तवाई असांजे मुल्क पाकिस्तान में इंसान जी इज्जत महफूज न, इंसान के छॾियो, मुसलमान जी इज्जत महफूज न, मुसलमानन के छॾियो आलिमन जी इज्जत महफूज न। आलिमन के गारियूं पयूं मिलन, आलिमन जी गिला पई हले ओताकुन में दुकानन में, आलिमन के छॾियो असांजे वलियन जी इज्जत महफूज न। हज़रत सईं हम्मादुल्लाह हालेजी के गारियूं पयूं मिलन, हज़रत सईं बेरवारन जी गिला पई हले, वलियन के छॾियो तबा ताबई उन्हनि जी गिला। इमाम अबू हनीफा हिकिड़ो ॾाढ़ी वारो, मुंहिंजी ॾाढ़ी खां बि वॾी ॾाढ़ी हुजेसि, गैर मुक़लिद हुजे, इमाम अबू हनीफे जी गिला पियो करे त इमाम अबू हनीफा फितनेबाज़ हो। इमाम अबू हनीफे वटि कहिड़ो इल्मु हुयो, उन खां वधीक मूंखे हदीसूं यादि आहिनि। इमाम अबू हनीफा जी गिला, इमाम अबू हनीफा के छॾियो सहाबा जी गिला पई हले, सहाबा के गारियूं पयूं मिलनि। नबी साईं जे बीबिन सगोरन ते तबरो, सहाबा जा पुतला ठाहे करे बाहि में साड़िया पिया वञनि, इते भी न मुड़िया, इंतिहा थी वञी पहुता नबी साईं जी तौहीन। बाक़ी बच्चो छा, पोइ असांजूं मस्जिदूं मदरसा ही वाइज़ ही जलसा ही ॾाढ़ियूं ही पटका, ये कम करे जा, ही त सब कुछ असांखे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके मिलियो। ही मस्जिद ही मदरसो ही कुरान ही ॾाढ़ी ही पटको, ही 7 आसमान ही सॼी कायनात, सिज चंड सितारा का कशा, ये सब मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके असांखे मिलिया। जॾहिं नबी जी तौहीन हले त पोइ असांखे ज़मीन ते रहण जो हक़ कयो। मां तव्हां खां पुछां थो, ज़रदारी साहब जे दौर में या सलमान तासीर हो पंजाब जो गवर्नर, इन आसिया मसीह जंहिं गुस्ताखी कई ने वटि आयो, इन जे मथे ते अचे चादर रखी, गुलनि जा हार पाराईंसि, मिठाईअ जे उन जे वात में विधई, शाबाश तो तमाम भलो कम कयो आहे। मुसलमाननि जे नबी जी तो गुस्ताखी कई आहे, परेशान न थी, असां तोखे आज़ाद कंदासीं। इहो कारो कानून, कारो कानून चाहे गुस्ताखे रसूल जी सज़ा मौत आहे, इनखे चई इहो कारो कानून ख़त्म कंदासीं। इन जे करे मुमताज़ सिपाही उनखे क़त्ल कयो, सम्झो था कि कोन था सम्झो, उहो मरी वियो। वरी चीफ आयो निसार साकिब, इमरान खान, इन्हनि वरी अचे उन माईअ खे चयो शाबाश तो तमाम भलो कम कयो आहे। जहाज आयो आहे बर्तानिया मां अलाए इसराइल मां, ख़ासि उन माईअ जे लाइ ब्रीकेस पैसनि जा भरे, वॾा वॾा क़ीमती वॻा तोहफ़ा हदिया ॾेई वॾे प्रोटोकॉल सां उनखे ॿाहिरि मोकिलियो अथनि त तुंहिंजे लाइ उते बंगलो तयारु आहे। तो वॾो कमु कयो आहे जो मुसलमाननि जे नबी जी तो तौहीन कई आहे। हाणे तो बेईमान निसार साकिब चए त मूंखे माफ़ कयो। अरे ज़ालिम तो 22 करोड़ अवाम खे दरवायो आहे, पर मोहम्मद मुस्तफ़ा जे दिल खे तो ॾुखायो आहे, तोखे क़यामत ताईं माफ़ी न मिलंदी। कारान जेके अॼु वाइदो कनि त नबी जी इज़त ख़त्म नबूवत जे दिफ़ा जे लाइ असां पंहिंजी जान पंहिंजो माल। नारे तकबीर, ताफ़ुज़ ख़त्म नबूवत, नारे तकबीर। इन वक्त दौर इहो,
गुस्ताख रसूल खे आज़ादी, जेको आशिक़ रसूल हुजे उनखे फांसी में। नबी साईं 27 जंगियूं कयूं, घणियूं जंगियूं कयूं नबी? 27 जंगियूं कयूं काफ़िरनि सां। उन्हनि 27 जंगियुनि में 259 सहाबा शहीद थिया। हिकिड़ी जंग कूड़े नबी सां, मुसैलिमा कज़ाब सां जंग यमामा लड़ी वई। उन हिकिड़ी जंग में 1400 सहाबा शहीद थिया ऐं अक्सरियत क़ुरान जे हाफ़िज़नि जी। इन में मालूम थियो त कादियानी काफ़िरनि खां वधीक ख़तरनाक आहे या न। काफ़िरनि सां लड़ाईअ में 27 जंगियुनि में 259 मुस्लमान शहीद थिया ऐं कूड़े नबी सां मुक़ाबिले में 1400 सहाबा शहीद थिया, जिन में अक्सरियत क़ुरान जे हाफ़िज़नि जी। हाफ़िज़ बि मोहम्मद मुस्तफ़ा वटि थिया। कादियानी असांजे मुल्क जो दुश्मन आहे, मुसलमाननि जो दुश्मन आहे, कॾहिं बि असांजो ख़ैर ख़्वाह नथो थी। इन जी सज़ा मौत आहे। असांजे करूंडी में हाजी माणक हुयो भी बिना दाढ़ीअ, हुयो भी अणपढ़ियल, पर नबी जे इज्जत ख़त्म नबूवत उनखे गैरत अची वई। अब्दुल हक आराई हुयो, उनखे क़त्ल कई, कादियानी हो। अल्लाह अकबर। जॾहिं खैरपुर सेंटर जेल में आयो, उन वक्त में जेल जो सुपरीडन भी सैयद हुयो, उन जी घरवारी भी सैयदजादी ही। रात जो निंड में सुती पई, ख्वाब में नबी साईं जी ज़ियारत नसीब थियसि। पाण फरमायूं, अम्मा तुंहिंजे नाने मुस्तफ़ा जो मेहमान जेल में आयो आ, जेसि ताईं जेल में हुजे पुट मानी तूं पचाए करे मोकिलिजांसि। सुबुह जो मुड़ुस खे चए त जेल में राति केरु आयो आ? उन चयसि त हिकिड़ो मुजाहिद आहे हाजी माणक, जंहिं करे गुस्ताख रसूल खे मारियो आहे, सवें हाल में हुन जी ज़ियारत जे लाइ आया। चई हिन जी पारत हो जाई, साईं जन मूंखे ख्वाब में फरमायो आहे त हिन जे मानी जो बंदोबस्त तूं कजां। सैयद गौस अली शाह हिन जो वकील हुयो। शाह साहब अञा बि जहिड़ो आहे, हाणे पियो ॻाल्हि करे। सैयद गौस अली शाह चए पियो, हाजी माणक जे चेहरे में अहिड़ी त नूरानियत अची वई जो मां कंहिं बुज़ुर्ग जे चेहरे में अहिड़ी नूरानियत। आलिम त हुन जी ज़ियारत जे लाइ आया मुस्लमान, पर जंहिं जज उनखे सज़ा ॾिनी उहो बि ज़ियारत जे लाइ आयो। त ॾिसां त इहो आहे। मौलाना मोहम्मद अली जालंधरी हाजी माणक खे चयो, हाजी साहब वकीलनि जो मशवरो ही आहे त गवाह कोई न आहे, शाहिद कोई तव्हां ते नथो बीहे। जेकॾहिं तव्हां इनकार कंदव त केस कूड़ो थी वेंदो, आज़ाद थी वेंदो। हाजी माणक खां दाह निकिरी वई। चई, मौलाना मां छो इनकार कयां? मां फांसी जे तख़्ते ते भी चवंदुसि त मां नबी जे दुश्मन खे मारियो आहे, मां गुस्ताख रसूल खे जहन्नम में पहुचायो आहे। छो मां इनकार कयां? मां हज कया, उमरा कया, खैरातूं कयुमि, वज़ीफ़ा पढ़ियमि, पर कॾहिं भी ख्वाब में नबी साईं जी ज़ियारत न थी। पर जंहिं वक्त खां वठी ने कादियानी गुस्ताख रसूल खे मां मारियो आहे, खैरपुर जे जेल में का रात खाली न है जो मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत न थी। ये वाक़ियात न असांजे साम्हूं। नबी जी तौहीन कुत्तो भी बर्दाश्त नथो करे सघे। असांजो उस्ताद मोहम्मद इदरीस साहब उन किताब ॾेखारियो, हलाकू खान चंगेज़ जे दौर जो। हिकिड़ो तातारी फौजी हुयो, हिकिड़े आलम खे ॿधी आयो, उनखे मारेसि। ईअं ज़ुल्म कंदा। पोइ उनखे कुत्तो बि गॾु हुयुसि, छो त फौजियुनि खे कुत्ता हूंदा। त उन आलम जे साम्हूं उन फौजी नबी साईं जी गुस्ताखी कई त कुत्ते उन ते हमिलो कयो। त उन आलम चयसि, बाबा असांजे नबी जी तौहीन कुत्तो बर्दाश्त नथो करे। मुंहिंजा हथ छुटल हुजनि हा त मां तुंहिंजी मुंडी लाहियां, पर मां बेवस आहियां, जो तूं ॿधी करे असांजे सोने नबी जी गुस्ताखी थो करे। त उन फौजी चयो, कुत्ता ईअं करे, हीउ मुंहिंजो कुत्तो आहे, ईअं कॾहिं कॾहिं कंदो आहे। वरी ॿियो दफ़ो नबी साईं जी तौहीन कयईं। उन कुत्ते जो उन फौजी खे कंध में चक हयो त जीअं सूअर खे मारबो आहे, ईअं उनजो साहु कढी पहुची। कुत्तो भी नबी साईं जी तौहीन बर्दाश्त नथो करे।
तो मुसलमान नबी से जी गुस्ताखी कीअं बर्दाश्त कंदा। सॼो वाइदो कयो त जॾहिं बि उलमा असांखे सॾु कयो क़ुरान मजीद जे कानून खे नाफ़िज़ करण जे लाइ, मसाजिद मदारिस जी हिफ़ाज़त जे लाइ, नबी साईं जे ख़त्म नबूवत नामूस रिसालत जी हिफ़ाज़त जे लाइ इस्लामाबाद में मौलाना सॾु कयो त जो वाइदो कयो त पंहिंजी जान, पंहिंजो माल, पंहिंजा बच्चा सभु कुझु क़ुर्बान कंदासीं। नारे तकबीर, नारे तकबीर, ताफ़ुज़ ख़त्म नबूवत, शान रिसालत, शान अहले बैत, जमियत उलमाए इस्लाम, नारे तकबीर। अल्लाह ताला तव्हां असांजे इन्हनि हथनि खे क़बूल फरमाए। इन जे सदके क़यामत जे ॾींहुं रब तव्हां असांखे पंहिंजे महबूब जी शफ़ाअत नसीब फरमाए, पंहिंजे महबूब जे हथनि सां हौज़े कौसर जो पाणी नसीब फरमाए।